असांजा प्रेरणा स्त्रोत आहिनि इन कार्यक्रम जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। विनोद भाई खानवानी। नमस्ते मेहमान लालवाणी साहब सभी भावरनि खां सालाना तो पढ़ी सघां टाइम भावनगर में असां कमलेश चंदाणी ॾाढी महिनत करे सिंधी समाज के कोई न पियो सुञाणे उन्हनि खे अॻिते नंढा वॾा कमनि में अॻिते खणी थो अचे। असां ख़ाली पुठियां बैकग्राउंड खां सपोर्ट आहियूं नो डाउट, पर सची महिनत उनजी आहे। थैंक यू कमलेश भाई। असांजा वॾा ब्रदर मुकेश भाई चार धाम यात्रा जेकी चइबी आहे कैलाश मानसरोवर आदि कैलाश वॾा वॾा पर्वतनि जा बि यात्रा करे आया आहिनि। ॾाढी सुठी महिनत आहे। मुंहिंजो नालो विनोद आहे। मां लॻभॻि 4 महीननि खां हिते अहमदाबाद शिफ्ट थी विया। बाक़ी सॼो परिवार असांजो भावनगर ई आहे। सभिनी सां गॾिजी करे उते सुठा कार्य कंदासीं। असांखे हिते बि सभिनी सां प्रोत्साहन मिले, असां हिते सुठा कम करे सघूं। सभिनी सां अहिड़ी विनती आहे कि असां हर कम में हर टाइम में सभिनी सां गॾु आहियूं। जेका भाई साहब टेकवाणी साहब चवनि था पिया कि भई जेका ग़लति कम छोकिरियुनि जा जेका थियनि था पिया डिवोर्स जा केस, उन्हनि में मां एतिरो चवणु चाहींदुमि कि एक्चुअली अॼुकल्ह ॿारनि खे धीरज कान्हे, सहन शक्ति कान्हे। थोरो समय नथा वठनि, फास्ट डिसीजन वठनि था ऐं ग़लति डिसीजन खणनि था पिया। इहो पंहिंजे समाज में कमु ॾाढो वधी वियो आहे। सभई माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे सुठी प्रेरणा ॾियनि, थोरो धीरज रखनि, हिक ॿिए खे सम्झण जे लाइ टाइम ॾियनि। अहिड़ी मुंहिंजी विनती आहे। वधीक मां न चवणु चाहींदुमि, मां सभिनी खां नंढो आहियां, इन लाइ बसि थैंक यू। हिकिड़ी सुहिणी सरप्राइज। धन्यवाद साईं। सदैव हीअं झूलण जे नाले सां सेवा जे कार्य में अॻियां रहो ऐं मालिक तव्हांजे मथां रहमत माता रुक्मणी देवी साहिब जी, सतगुरु साईं असांजे बाबा साईं चांडूराम साहिब जी जय सखी बाबा मौज लॻंदी रहे। धन्यवाद साईं। हिकिड़ो सरप्राइज़ असांजे विच में ॾाढो सुहिणो असां रखियो आहे। साईं जिन जीअं इहो कयो, असांजे भाउ मूंखे निवेदन कयो। मां चयमि साईं मुंहिंजो भाउ आहे नंढो, उहो चयो मां न वञा, इहा त पॉसिबल न आहे, थी न सघंदो आहे। असांजे विच में हिकिड़ी सुहिणी शख़्सियत तव्हां ॾिसंदा हूंदो, तव्हांजे गुजरात में अॼुकल्ह जाम हलंदा आहिनि छा चवंदा आहियो पाण, आपकी अदालत, सवाल जवाब हिक ॿिए सां सुहिणा ऐं उन्हनि खे सुहिणनि माण्हुनि खे जोड़ण ऐं वरी उन्हनि खे कढी छॾणु। 2400 खां मथे मां ग्रुपनि में जुड़ियल आहियां, पर मां खोले कोन सघंदो आहियां। पर कंहिं महिल राति जो 2-2, 3-3 कलाक उन्हनि कुझु ग्रुपनि खे ॾिसंदो आहियां। अहिड़ो ई प्यारो असांजे विच में हिकिड़ो रामा पीर जो प्यारो भगत, अहिड़ो ई प्यारो असांजे विच में जेको रोज़ गायनि खे जेको खीरनि जा खीर, किलनि जा किला खणी करे, उहो खणी करे असांजे विच में जुड़ंदो आहे। मां चाहींदुमि असांजे साईं मुरलीधर नारा साहिब, साईं हचूराम दास जे महंत बाबा साईं खे ऐं गॾोगॾु असांजे ट्रस्टी साईं रामचंद बाटा साहिब खे निवेदन आहे त असांजे प्यारे महेश आहूजा सौदागर जो स्वागत कनि। महेश आहूजा साहिब। महेश भाई यही मुझी माता जो ही साईं अचो कमलेश भाई तव्हां यार एडी या मस्त के हलाने सजेस्ट किया इन जो स्वागत कर बिल्कुल साईं मुके ने तो बढ़िया आयो लाल कयो झूले एक पीर की बोलो बाबा हरदी बाई की जय डाली बाई की जय सुगना बाई की जय राजा बाई की जय अजमल राजा की जय भगवान की जय आए हुए मेरे भक्तों की जय। दादा हो जो राम हो रामा पीर रामा टाइम शॉट दादा नो दादा बोलो माता रुक्मणी देवी की जय। बोलो
थैंक यू महेश भाई आहूजा भाई संतन जा हाँ जी भाई ही स्वागत कमलेश चंदानी मुझो जूनो यार ताके खबर काने एकरो मिनट ॻाल्हाइण मुझो परम मित्र भावनगर जो ॾाढो पुराणो मित्र असां सॼो हिंदुस्तान घुमे असां आसाराम सूधी विया आहियूं उनखे पिंजरे में ॾिठो आहे केरु तव्हांजो सिंधी उनखे बचाइण वारो कान्हे ही उहो शख़्स आहे उल्हासनगर में पप्पू काराणी सूधी सां विया आहियूं मां दिल्ली दूरदर्शन जो रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर आहियां प्रसार पार्टी मूंखे पेंशन ईंदी आहे मूंखे जाम पैसा ईंदा आहिनि पंहिंजा बसूं आहिनि कारोबार आहिनि सेवा में निकितो आहियां ऐं मुंहिंजा शेर असांजा ही यार हिननि जी मुलाक़ात मूंखे 5 साल पहिरियों थियल आहे अॼु न थियल आहे ऐं अॼु जेको अवॉर्ड हिन भेण खे मिलियो आहे उहो हिननि जेको ॾिनो आहे मां तव्हां सभिनी खे चवंदुसि हिकिड़ी इंजन तव्हांजी पुगी आहे सिंधी समाज जी दरवाजे ते सेंटर ते तव्हां उनखे खटायो हिकिड़ी भेण आहे न्याणी आहे उनखे वोट ॾियो सिंधी जहान खे मजबूत कयो अॼु 5 माण्हुनि खे निमंत्रण आहे उन मां तव्हां सां गॾु केरु बि कान्हे हिकिड़ी न्याणी तव्हांजे दरवाजे ते आई आहे उहो बि शुक्रगुज़ार आहे हिन जे करे असांजी जेकी माता रुक्मणी देवी आहे तव्हांखे अॼु पर्चो ॾिनो मां रामापीर जो भगत आहियां मूंखे बाबा जा पर्चा मिलिया आहिनि साक्षात भगवान मूंसां गॾु आयो आहे मां कूड़ कान थो ॻाल्हायां इन करे मूंखे हे जहिड़ा माण्हू ऐं भेण जहिड़ा माण्हू मिलिया आहिनि मां तव्हांजो टाइम वधीक वेस्ट न कंदुसि अंत में तव्हांखे चवंदुसि हिकिड़ो स्वागत मां कमल भाई जो कंदुसि ॾिसो हिते हिकु शख़्स खड़ी आहे हिकिड़ो शख़्स अञा मां भुलिजी वञा खाली 2 मिंट श्री माखीजन हिकिड़ो मिंट खाली तव्हां अचो 2 मिंट दादा माखीजन भाई 2 मिंट अचो यार बड़ौदा जा शेर रोज रोटी ही माण्हू हराईंदा पिया आहिनि अॼु कुझु मुकट ई खणी आया आहिनि ऐं हिते आयल महिमाननि जो मां स्वागत कराईंदुसि पहिरों प्रसाद जी जी बिल्कुलु न आया विच में संत समाज जा प्रमुख मुझे घर जा वडेरा अखिल भारतीय 19 दरबारियों बाबा आयाराम दरबार साहिब जन जो सॼे हिंद खां सिंध ताईं 19 दरबारियुनि जा महत्व हिकिड़ी असांजी सिंध में खैरपुर रियासत पीर ॻोठी जेके बि आहिनि सभिनी जा असांजा बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जी मां निवेदन कंदुमि साईं जिन खे त साईं जिन अचनि असां लाइक न आहियूं दास आहियूं ॿार आहियूं तव्हांजा पर मां सभिनी ॾिणनि सर्व जेके बि महारथ संत आहिनि असांजूं सुठियूं मूर्तियूं आहिनि साईं लालवाणी साहिब ऐं इहे सभिनी खे चवंदुमि अचो गॾिजी करे असांजे प्यारे साईं खे अॼु पढ़ायूं आहे की न साईं अचो ॿुधी करे मां चवंदुमि पाण लाॾा का संतन जी ॻाल्हि अचे त संत कंवरराम साहिब खे ज़रूरु यादि कंदासीं जी जी बिल्कुलु साईं सत्य सुतराम दास खे ज़रूरु यादि कंदासीं पंहिंजे सिंधियुनि जी ख़ासियत इहे आहे संतनि जो आशीर्वाद संतनि जी महिमा
कोई अंती कोने उन्हनि जो एड़ा साईं कंवरराम साहिब जी जय मनाईंदा से ओ साईं संत कंवरराम साहिब की जय सखी बाबा सुदाराम साहिब की जय साईं चांडूराम साहिब की जय मर्यादा पुरुषोत्तम साईं हिकड़ो ही हिकु असांजे सिंधी जो सरदार संत क्या बात है नत नत नमन एरन प्यारन संतन की असानी माता साहब लखनऊ साहब जडी 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 असा इन दास मथा भी एडी रहमत संत हेठ न वेण ॾींदा आहिनि उहे संत जिनके गुरबाणी मुख ते सदा बिना कुछ खोलण जे उहे प्यारा संत असांजे मथा रहमत कनि मर्यादा पुरुषोत्तम बाबा साईं चांडूराम साहिब की जय प्यारे प्यारे साईं मोहन लाल की जय फकीर साईं हरीश लाल की जय जी साईं श्यामलाल जी असा सभिनी जा प्रेरणा जा स्त्रोत उन्हनि जो सम्मान करण जे लायक त नाहे उन करे सॼी संगत खे विनंती कंदासीं कि साईं जन जो स्वागत कयूं सन्मान कयूं अचो सभिनी के विनंती आहे निमाणी विनंती कि साईं श्यामलाल जी जो स्वागत करनि